अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 3 मई 2026 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा। मोरो जे मज़लूमनि खे इंसाफ़ आख़िर कॾहिं मिलंदो, इन बाबति बि वीचारींदासीं त कराची खे सिंध खां धार करण वारे बयानीअ पुठियां असल हक़ीक़तनि खे ॼाणण जी कोशिश बि कंदासीं। ईरान जंग पाकिस्तान लाइ नओं इम्तिहान कीअं बणिजंदी, इन बाबति बि ग़ौर वीचार कंदासीं त सिंध धरती सां प्यार कंदड़ एलसा काज़ी जी वरसी जे मौक़े ते खेसि भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। उन सां गॾोगॾु जगदेश आहूजा जो लेख सचो संत केरु पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदो। हारी हलचल बाबति कादर बख़्श निज़ामाणीअ जे किताब जी पहिरीं क़िस्त पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदे। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ तजिया ऐं तबसरा पिणु शामिल हूंदा। सभ खां अॻु मोरो जे मज़लूमनि जी ॻाल्हि करियूं था। इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ सोरठ सिंधू लिखे थी। इहा ॻाल्हि तर्ज़ खां बि अॻिते आहे त मुल्क जो वेठल सदर मोरो में ईंदड़ नसलनि जी ॻाल्हि करे रहियो आहे, जॾहिं त सभिनी खे ख़बर आहे त उन मोरो में सिंधू दरिया जा शहीद इरफ़ान ऐं ज़ाहिद लगारी उन रियासत जे हथां क़त्ल कया विया। ऐं मूं लाइ इहा ॻाल्हि इंतिहाई ॾुखोईंदड़ हुई त उते वेठल माण्हू संदसि कॉर्पोरेट फार्मिंग बाबति ॻाल्हियूं ख़ामोशी सां ॿुधी रहिया हुआ, जेका असल में सिंधी क़ौम सां मज़ाक़ खां सवाइ कुझु बि न हुई। असां सिंध जी तारीख़ जे इंतिहाई ॾुखियनि दौरनि मां गुज़री रहिया आहियूं। असांखे ख़बर आहे त उहे असांजे दर्दनि ऐं तकलीफ़ुनि खे बि मुनाफ़े लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि। पोइ बि असां वटि एतिरी हिमत न आहे जो सबूतनि सां उन्हनि खे वाइखो करियूं। सिंध पंहिंजे ॾुखनि ऐं महरूमियुनि जी ॻाल्हि बिना सबबु नथी करे। इहे हक़ीक़तूं आहिनि। ख़बरूं खोलियो, तव्हांखे पाण जवाबु मिली वेंदो। हर ख़बर हिकु मातम आहे। हिकु सिंधी हुजण जी हैसियत सां मां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झां थी त उन बाबति ॻाल्हायां, ऐं उहो हर सिंधी जो फ़र्ज़ु बि आहे त हू सवाल करे, उन्हनि खां जवाबु घुरे ऐं उन्हनि खे जवाबदा बणाए। हाणे वक़्तु आहे, हाणे या कॾहिं बि न वारो आहे। सिंध जो ईंदड़ नस्ल असांजी ज़िमेवारी आहे। जिन नस्ल तबाह कया उन्हनि खे जुगाए नथो ॻाल्हाइणु। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि जी कहाणी का नई त नाहे, उहा एॾी तवील आहे जेॾी सिंध जी तारीख़ पुराणी। अॻु ईअं हूंदो हो जो धारिया काह करे ईंदा हुआ, पर हाण पंहिंजे हथ जे वढे जो वेझ न तबीब। सिंध जा सदाई हुक्मरान जॾहिं सिंध मुख़ालिफ़ थी बीही रहनि त पोइ माण्हू मयारूं ॾिए त कंहिंखे ॾिए। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशूं मुसलसल जारी आहिनि, पर छा कजे। हाणे त सिंध जे गादी वारे हंधि सिंध जी दिलि कराची खे सिंध खां धार करण वारो बयानियो एॾो आम कयो पियो वञे जो हाणे साज़िशनि जी बोइ अचणु लॻी आहे। इन समूरी सूरत हाल ते नाम्यारी लेखिका ज़ाहिदा आबड़ो लिखे थी। हिन वक़्तु उर्दू मीडिया या सोशल मीडिया ते उर्दू दानिश्वर सुबुह शाम कराची खे सिंध खां धार करण जो बयानियो जोड़ण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिंमें ताक़तवर धुरियुनि जी पीपी ते कावड़, कराची में तरक़ी न थियण ऐं कराची जो कब्ज़ो वफ़ाक़ खे ॾियण जे तयारियुनि बाबति हुल मतल आहे। कराची सिंध जो हिसो आहे, पर पाकिस्तान ठाहिण वक़्तु उनखे पाकिस्तान जे गादी जो हंधि बणाए वियो ऐं पोइ 1967 में गादी जो हंधि कराची खां इस्लामाबाद मुंतक़िल कयो वियो। गादी जो हंधि मुंतक़िल थियण खां पोइ बि वफ़ाक़ी हुकूमत कराची जे केतिरनि ई अहम क़ीमती ऐं हिकमत अमली वारनि हिसनि ते पंहिंजो सिधो सो इंतिज़ामी कंट्रोल बरक़रार रखियो अचे, जंहिंमें साहिली पट्टी, बंदरगाह जिन में KPT, पोर्ट कासिम अथॉरिटी, वफ़ाक़ी हाउसिंग ऐं ज़मीनूं, कंटोनमेंट ऐं DHA
जेके दिफ़ाई ज़रूरतनि ऐं सरकारी आफ़ीसरनि जी रिहाइश जे बहाने वफ़ाक़ी वज़ारत दिफ़ा जे मातहत आहिनि। उन करे सिंध हुकूमत चाहे तॾहिं बि कराची जे शहर मथां हिकु जहिड़ो क़ानून लागू नथी करे सघे, छो त कराची शहर जो हिकु तमामु वॾो हिसो सिधो संओं इस्लामाबाद खां हली रहियो आहे। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त वफ़ाक़ कराची जे हिकु वॾे हिसे खे इंतिज़ामी तौरु कंट्रोल त करे थो, पर जॾहिं उतां जे तरक़ियाती कमनि ऐं ख़र्चनि जी ॻाल्हि अचे थी त वफ़ाक़ उन लाइ को बि धार बजट मुख़्तस नथो करे ऐं उन्हनि जे तरक़ियाती कमनि जो भार बि कराचीअ जी आवाम ऐं सिंध जी हुकूमत खे खणणो पवे थो। कराची कैंटोनमेंट बोर्ड DH जे हदनि में रहंदड़ शहरियुनि ऐं कारोबारियुनि खां वॾे पैमाने ते टैक्स गॾु कयो वञे थो। उन्हनि इलाइक़नि जे घरनि बंगलनि ऐं प्रॉपर्टी टैक्सनि मां अरबें रुपया गॾु थियनि था, जॾहिं उन्हनि जी कमर्शलाइज़ेशन फ़ी जंहिंजो मतिलबु इहो आहे त कंहिं प्लाट खे कमर्शियल दुकान या प्लाज़ा में तब्दील कयो वञे थो त उन जी तमामु घणी ॻरी फ़ी वसूल थिए थी। उहा बि सिधी सही कैंटोनमेंट वारियूं इख़्तियारियूं जमा कनि थियूं। पाणी, सफ़ाई, ॿिया सरचार्ज उहे सभई माहिवार टैक्स मक़ामी माण्हू अदा कंदा आहिनि जेके कैंटोनमेंट जमा करे थो। कराची पोर्ट ट्रस्ट, पोर्ट कासिम, सिविल एविएशन वफ़ाक़ जा ख़ुदि मुख़्तियार इदारा आहिनि, पर उन्हनि जी तरक़ी बैन अक़वामी मयारनि मूजिबि नज़र नथी अचे, जेके खरबें रुपया वफ़ाक़ खे कमाए ॾियनि था। कराचीअ DH में रहंदड़ माण्हुनि खे अञा ताईं पाणी घरनि ताईं वाटर सप्लाई लाइन जे ज़रिए मुहैया नथो कयो वञे। उन जा रोड ऐं रस्ता जॾहिं टुटी पवनि था त उन जी तइमीर नथी कई वञे। बरसाति दौरान रस्ता ॿुॾी वञनि था ऐं पाणी घरनि में दाख़िल थी वञे थो, छो त इंफ्रास्ट्रक्चर मुकमल तबाह नज़र अचे थो। जॾहिं त उतां जे रिहाइशनि खां मुकमल टैक्स जमा कया वञनि था। वफ़ाक़ी हुकूमत जेकॾहिं ग्रीन लाइन या K4 पाणी जो मनसूबो शुरू करण जो ऐलान करे थी त उहे बि मुकमल थींदे नज़र नथा अचनि। उन में सॼो संओं ॾोह सिंध सरकार जो आहे, जेका पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारींदे उन करे डिॼे थी त मतां सिंध अंदरि थींदड़ करप्शन ते वफ़ाक़ संदसि एहतसाब न करे। इहो ई सबबु आहे जो वफ़ाक़ जो कराची जी तरक़ी में को बि किरदारु न हूंदे बि वफ़ाक़ सिंध जी आवाम खे मुसलसिल कराची खे सिंध खां धार करण जूं धमकियूं ॾेई ख़ौफ़ज़दा कंदे नज़र अचे थो। PPG कयल करप्शन सिंध जी आवाम जे अॻियां हिकु ख़तरनाक सूरत में अचे थी ऐं आवाम खे कराची जो सिंध खां धार थियण वारो बयानियो ॿुधणो पवे थो, जॾहिं त कराची खे सिंध खां धार करणु का आसान ॻाल्हि नाहे। कराची सिंध खे कंहिं तोहफ़े में पेश नाहे कयो, बल्कि उहो सिंध जो अटूट हिसो आहे जंहिंखे आइन तहफ़ुज़ फ़राहम करे थो। पाकिस्तान जे आइन तहत कराची सिंध जी गादी वारो शहरु आहे। हिन खे कराची खां धार करे वफ़ाक़ जे मातहत करण लाइ आइनी तरमीम लाइ पार्लियामेंट में 2/3 अक्सरियत घुर्बल हूंदी। उन सां गॾोगॾु जंहिं सूबे जो मामरो हुजे उन जी सूबाई असेंबली मां बि 2/3 अक्सरियत सां करारदाद पास थियणु लाज़मी आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी सिंधी असेंबली में वाज़े अक्सरियत आहे, तंहिं करे उतां अहिड़ी कंहिं बि हरकत जी मंज़ूरी नामुमकिन आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जो आम माण्हू ऐं दानिश्वर, सिंध जूं निढियूं वॾियूं ॿियूं सियासी पार्टियूं हिक ई पेज ते आहिनि, पर उन जे बावजूदि बयानियो ठाहिण वारा पंहिंजो बयानियो ठाहे सिंध जी आवाम जी सीने ते पंहिंजे लफ़्ज़नि जा मुंहुं ॾरे रहिया आहिनि। जॾहिं बि कोई अहिड़ो मामिलो साम्हूं आयो त अवाम वटि सिर्फ़ु आइन जी ढाल काफ़ी आहे। अवाम पंहिंजो आइनी हक़ इस्तेमालु कंदो। अरिड़हीं आइनी तरमीम, जंहिंमें पाकिस्तान जे आइन तहत ज़मीन हिकु सूबाई मामिरो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सूबे जी मर्ज़ी खां सवाइ कंहिंजी ज़मीन जो सौदो या लीज़ कंहिं बि मुल्क सां नथी करे सघे। उन आइन जे उसूल तहत अवाम पंहिंजो इख़्तियार इस्तेमालु कंदो। हिन वक़्तु जेकॾहिं वफ़ाक़ का मुआदे तहत सिंध जूं ज़मीनूं चीन खे लीज़ करण जे बारे में सोचे रहियो आहे त उन लाइ बि सिंध हुकूमत जे तर्जुमान खे ऑफिशियल बयानु जारी करे इहो ॿुधाइणु खपे त इहो सभु आइन जी कहिड़ी शिक तहत थींदो, छो त माज़ी जे तजुर्बनि मां सिंध जी आवाम इहो सिखियो आहे त जॾहिं तरक़ियाती कम थियनि था त उहे पंजाब में थियनि था ऐं जॾहिं वसीला इस्तेमालु थियनि था त उहे सिंध जा इस्तेमालु थियनि था। हाणे सिंध खे पंहिंजनि हक़नि जे ज़रिए तरक़ी ऐं ख़ुशहाली में मुकमिल हिसो ऐं इख़्तियार घुरिजे। सिंध जो आवाम कॾहिं को बि अहिड़ो फ़ैसिलो क़बूल न कंदो या सिंध जूं ज़मीनूं कॾहिं बि गैर आइनी लीज़ या वफ़ाक़ी मातहती जे तहत ॿिए कंहिं बि मुल्क खे कोन ॾींदो, जेसिताईं सिंध जी आवाम खे क़ानूनी ऐं सियासी तहफ़ुज़ न मिलंदा।
ही असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारी लेखिका ज़ाहिदा अबड़ो जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अमेरिका ईरान विच में हलंदड़ जंग ख़ात्मे तरफ़ वञी रही आहे। इहे बि इतला आहिनि त अमन मुआहिदो आख़िरी मरहले में दाख़िल थी चुको आहे। अमेरिका पारां आबनाए हुरमुज़ जी नाकाबंदी ख़तमु करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। अमेरिका ऐं ईरान जे विच में लाॻापन जी मौजूदा सूरतहाल तोड़ जो इंतिहाई ॾुखी आहे। हिकु जंगबंदी जेका धागे वांगुरु नज़र अची रही आहे, हिकु सिफ़ारती अमल जेको अॻिते वधी रहियो आहे, हिकु सदर मुतमिन नाहे ख़ले जे चौधारी धमाकनि जा आवाज़ गूंजी रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल खे कीअं समुझजे? छा असीं अमन जे वेझो आहियूं या ॿीहर जंग ॾांहुं वधी रहिया आहियूं? शुरूआति में वाइट हाउस ॿुधायो त ॿिन्ही मुल्कनि जे ॻाल्हियुनि कंदड़नि जंगबंदी में 60 ॾींहं जी वाध लाइ हिकु फ्रेम वर्क ते इतफ़ाक़ करे वरितो आहे त जीअं वधीक ॻाल्हियुनि लाइ वक़्तु मिली सघे। पोइ अमेरिकी नाइब सदर चयो त अञा मुआहिदो नाहे थियो, पर असीं उन जे तमामु वेझो आहियूं ऐं उन ते कमु जारी आहे। ऐं हाणे अमेरिकी सदर ट्रंप आबनाए हुरमुज़ जी नाकाबंदी ख़तमु करण जो ऐलान कयो आहे, जॾहिं त हतमी फ़ैसिलो अञा रहियल आहे। सदर ट्रंप इहा पिणु दावा करे रहियो आहे त घटि अहमियत रखंदड़ नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे। हाणे हिकु अहिड़ो हफ़्तो पुॼाणी ते पहुची रहियो आहे जंहिं दौरान 8 अप्रैल खां लाॻू जंगबंदी केतिराई भेरा आज़माइश मां गुज़री। अमेरिका 3 ॾींहंनि अंदरि 2 भेरा ईरान ते हमला कया, जॾहिं त ईरान जारह जो जवाबु ॾियण जो ऐलान कयो। उनखां पोइ पासारण इनक़लाब दावा कई त हुननि हिकु अमेरिकी हवाई अॾे खे निशानो बणायो आहे, जेतोणीकि हुननि इहो न ॿुधायो त कहिड़ो अॾो निशानो बणायो वियो, पर पोइ अमेरिकी मरकज़ी कमान चयो त कुवैत जे मथां हिकु मिज़ाइल खे रोकियो वियो आहे। कुवैत में अमेरिका जा केतिराई फ़ौजी अॾा मौजूदु आहिनि। सेंटकाम बि तहरान जी ॿोली इस्तेमालु कंदे उन हमले खे जंगबंदी जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी करार ॾिनो। इहे सभु ॻाल्हियूं ख़तरनाक लॻनि थियूं, पर हिन तकरार जे शुरूआती 5 खां वधीक हफ़्तनि दौरान उनखां बि वधीक शदीद हमला ऐं जवाबी हमला थिया हुआ। हाणे जॾहिं अमन मुआहिदो थियण ते आहे, तॾहिं सवाल इहो आहे त आख़िर उन जो हतमी ऐलान कॾहिं थींदो। इहा समूरी सूरतहाल सुभाणे ताईं वाज़िह थियण जा चिटा इम्कान आहिनि। मौसमूं जॾहिं बि तब्दील थींदियूं आहिनि त पंहिंजो मिज़ाज मटाईंदियूं आहिनि। गरम मौसम त आख़िर गरम हूंदी आहे, ऐं हाणे जॾहिं गर्मी जी मौसम हले पई त तॾहिं केतिराई सवाल ज़हन जे सहन में अची बीहनि था। हर साल गर्मी पद यानी दर्जे हरारत में इज़ाफ़ो थी रहियो आहे। राति ॾींहुं एयर कंडीशन जा मुफ़्त मज़ा माणींदड़ हुक्मराननि, मालदारनि, ऑफिसरनि ऐं जज साहिबान खे कहिड़ी ख़बर त गर्मी छा थींदी आहे। हारियुनि, ॻोठाणनि, मज़दूरनि, ॾिहाड़ी मज़दूरनि, निढनि खातेदारनि या आणीनि चाढ़ीनि वारे तबिके सां वास्तो रखंदड़ किरोड़े ख़ानदाननि खां केरु पुछण वारो आहे ई कोन। ज़रूरी ऐं घुर्बल खाधे खुराक जी अणाहठ ॿारनि खे वक़्त खां अॻु मौत जे मुंहं में धिके रही आहे, त मंशात नौजवाननि खे नौजवानी जे मरहले खां ई महरूम करे रही आहे। पाणी जी सख़्तु खोट आहे। लखें एकड़ ज़मीनूं वीरान सिमे कलर जे वर चढ़ी चुकियूं आहिनि। ॿेला कॾोका ख़तमु थी चुका आहिनि। वण हिन धरती जा असलोका कदावर वण ख़तमु थी रहिया आहिनि। गर्मी गदलाण वधी रही आहे। हीअ धरती ततल ट्रामो बणिजी रही आहे। इंसानी ज़िंदगी, जानवर, जानदार, पखी पखण नापेद थी रहिया आहिनि। गर्मी पद समूरी जानदार हयात जे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त ऐं नाक़ाबिले मुवाफ़िक़ हद ताईं वधी रही आहे। ॾींहुं त छॾियो, राति आराम सां गुज़ारणु मसइलो ऐं मुश्किल थी चुको आहे। गदलाण गर्मी ऐं नामुवाफ़िक़ मौसमी हालतूं हिन धरती खां ज़िंदगी खसे रहियूं आहिनि।
इहो दुरुस्त आहे त ॿियनि सूबनि जो बि तक़रीबन साॻियो ई हाल आहे, पर सिंध में इहो मसइलो कुझु सवायो ऐं वधीक ध्यानु तलब इन करे बि आहे त हिकु त पाणी जी खोट आहे, जर जो पाणी बि खारो आहे, त साॻिए वक़्तु बरसातनि जी खोट बि आहे, त केरु उन तरफ़ हंगामी बुनियादनि ते घुरिबल उपाउ वठण जे लाइ तयारु ई नाहे। राति ॾींहुं एयर कंडीशन जी ज़िंदगी गुज़ारण वारनि खे अहसासु ई नाहे त किरोड़े ख़ानदान ज़िंदगी कीअं काटे रहिया आहिनि। जेकॾहिं अञा बि संजीदगी ऐं ज़िमेवारी सां हंगामी बुनियादनि ते गर्मी पदे गदिलाइण खे रोके उन जे घटाइण जे लाइ क़दम न खंया विया त यकीन कयो सिंध में वॾे पैमाने ते इंसानी हादिसो थी सघे थो। छा इहा हक़ीक़त न आहे त मौजूदा हालतुनि में बि केतिरा ई पखी पखियण जानदार जानवर त हिकु पासे, पर छा हर साल केतिरा ई ॻोठाणा बुज़ुर्ग ॿारड़ा ऐं नियाणियूं गर्मी जी सट न सहंदे वक़्त खां अॻु बेमौत मरी न रहिया आहिनि। हेठि व्यू छा आहे? छा हुकूमत जी ज़िमेवारी सिर्फ़ु सख़्तु गर्मी हुजण जो इतलाह ॾियणु आहे? सचो संत केरु? सचो संत जेको सचो बि हुजे, साले बि हुजे, लाइक़ बि हुजे, रूहानी रमज़ूं ॼाणंदड़ ऐं रहनुमाई कंदड़ बि हुजे, त उहो आख़िर केरु? इन बाबति जगदेश आहूजा लिखे थो, सचे संत जी वसफ़ सिंधी में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी इंजण ChatGPT हिन रीति बयानु कई आहे। सचे संत जी वसफ़ केतिरनि रूहानी इख़लाक़ी रिवायतुनि में मिले थी, पर बुनियादी ॻाल्हियूं लॻभॻि साॻियूं आहिनि। सचो संत उहो हूंदो आहे जेको सिर्फ़ु ज़ाहिरी लिबास या दावाउनि सां न, पर पंहिंजे किरदारु, मुहबत ऐं अमल सां सुञातो वञे। सचे संत जूं ख़ासि वसफ़ूं: सचाई ऐं ईमानदारी। संदसि कौल ऐं फ़इल में फ़र्क़ु न हूंदो आहे। हू कूड़, ठगी या मुनाफ़िक़त खां परे हूंदो आहे। इंसान दोस्ती। सचो संत हर इंसान सां मुहबत, रहम ऐं बराबरी जो वर्ताव कंदो आहे, बिना कंहिं ज़ात, मज़हब या तबिके जे फ़र्क़ जे। इनकसारी या निवड़त। सचो संत वॾाई, तकबुर ऐं शोहरत जी ख़्वाहिश खां परे हूंदो आहे, पाण खे ॿियनि खां मथां न सम्झंदो आहे। लालच खां पाक। सचो संत दौलत, ताक़त या दुनियावी मुफ़ादनि लाइ रूहानी जो इस्तेमालु न कंदो आहे। बुरदबारी ऐं सब्र। सचो संत ॾुखनि, तनक़ीद या मुख़ालफ़त में बि सब्र ऐं तहमुल सां कमु वठंदो आहे। ख़िदमत जो जज़्बो। सचो संत इंसाननि जी भलाई, मदद ऐं ख़िदमत खे इबादत सम्झंदो आहे। रूहानी सकून। संदसि सोबत में माण्हुनि खे अमन, सकून ऐं इख़लाक़ी सुधार जो अहसासु थींदो आहे। अमल खे अहमियत। सचो संत सिर्फ़ु वैज़ सां न, पर पंहिंजे अमली ज़िंदगी सां मिसाल क़ाइमु कंदो आहे। सिंधी सूफ़ी रिवायत में शाह अब्दुल लतीफ़ भीटाई सचल, सरमस्त ऐं सामी जहिड़नि बुज़ुर्गनि सचे संत खे मुहबत, सच, रवादारी ऐं इंसानी सां जोड़ियो आहे। शाह लतीफ़ जो फ़िक्र बि चवे थो त जेको पाण सुधरियल आहे उहे ई ॿियनि लाइ रोशनी बणिजी सघे थो। सचो संत उहो आहे जंहिंजी दिलि में ख़ुदा जी मुहबत ऐं इंसान लाइ दर्द हुजे, ऐं जंहिंजी ज़िंदगी ॿियनि लाइ ख़ैर, अमन ऐं सचाई जो मिसाल बणिजे। ॻोल्हा जे आलमी ॼण गूगल ते इन सवाल जो जवाबु वरी हिन रीति मिले थो। सनातन धर्म में सनत उन रूहानी शख़्सियत खे चयो वेंदो आहे जंहिं पंहिंजे नफ़्स, ख़्वाहिशनि ऐं अना ते क़ाबू पाए वरितो हुजे। अहिड़ा माण्हू सचाई, अमन, आलमगीर, मुहबत ऐं इंसानी भलाई लाइ वक़्फ़ हूंदा आहिनि। उन्हनि खे आला रूहानी सघ हासिलु हूंदी आहे। सनतनि बाबति कुझु अहम तफ़सील हिन रीति आहिनि। ख़ासि सुञाणप। संत उहो शख़्स आहे जंहिंखे मादी दुनियावी शयुनि में का दिलचस्पी न हुजे ऐं खेसि इलाही सच जी हक़ीक़ी ॼाण हुजे। भगती या अक़ीदत जो रस्तो। रिवायती तौर ते संत जो लफ़्ज़ भगती तहरीक जे शाइरनि ऐं रूहानी अॻुवाणनि लाइ इस्तेमालु थींदो हो, जिन पंहिंजी शाइरी ऐं तालीम ज़रिए माण्हुनि खे सिधो रस्तो ॾेखारियो, जीअं कबीर, तुलसीदास ऐं संत मीराबाई। गुरू जी हैसियत। सनतनि खे आम माण्हू पंहिंजे गुरू यानी मुर्शिद तौरु मञींदा आहिनि, जेके उन जे ज़िंदगियुनि मां ऊंदा ख़तमु करे खेनि निजात तरफ़ वठी वञनि था। मज़हबी रवादारी। संत कॾहिं हिकु ख़ासि फ़िरक़े या मज़हब ताईं महदूद न आहिनि हूंदा, पर उहे सभिनी इंसाननि खे हिकु नज़र सां ॾिसंदा आहिनि ऐं मज़हबी रवादारी जा अलम बरदार हूंदा आहिनि। हाणे अव्हां पाण ई फ़ैसिलो कयो त रोहड़की दरबार जे गदी ते विहण जो
सही हक़दार केरु आहे? केरु आहे जंहिंखे मादी दुनियावी शयुनि में का दिलचस्पी न आहे? केरु आहे जंहिंखे इलाही सच जी हक़ीक़ी ॼाण आहे? केरु आहे जेको या जेका सभिनी इंसाननि खे हिकु नज़र सां ॾिसे थो या ॾिसे थी? केरु आहे जंहिं मंझि उहा शक्ति, उहा रोशनी हुजे जंहिंसां आम इंसान जी ज़िंदगी में ऊंदहि ख़तमु थी सघे ऐं उहे निजात जी राह ते हली पवनि? केरु आहे जंहिं पंहिंजे नफ़्स, ख़्वाहिशनि या अना ते क़ाबू पाए वरितो हुजे? केरु आहे जंहिंजी ज़िंदगी सचाई, अमन, आलमगीर, मुहबत ऐं इंसानी भलाई लाइ वक़्फ़ु थियल आहे? केरु आहे जेको सिर्फ़ु वाज़ सां न पर पंहिंजी अमली ज़िंदगी सां मिसाल बणिजण जी सघ रखंदो हुजे? जेकॾहिं कंहिं मंझि सचे संत वारियूं वसफ़ूं कोन्हनि, महज़ अक़ीदत या मोरोसियत जे बुनियाद ते उनखे कंहिं संत जी गादी ते विहारणु छा मुनासिब इंसाफ़ जोगी ॻाल्हि आहे? छा इहा पंहिंजो पाण सां, पंहिंजे दीन धर्म सां, पंहिंजे देश ऐं देशवासियुनि सां दुश्मनी, दोखो ऐं नाइंसाफ़ी करणु न आहे? असां वरी हर उसूल पसंदि ॻाल्हि खे इहो चई टारे छॾींदा आहियूं त दा अहिड़ा माण्हू अॼु जे दौर में आहिनि ई कोन। किथां आणियूं अहिड़ा संत, अहिड़ा इंसान? सचपच त अहिड़ा दलील ॾेई असीं पाण खे बि दोखो ॾींदा आहियूं ऐं ॿियनि खे बि। दुनिया ते एॾी ऊंदहि कॾहिं बि छायल न रही आहे जो अहिड़ा इंसान, अहिड़ा संत मौजूदु न हुजनि। बसि असांजूं पंहिंजूं नफ़सानी ख़्वाहिशूं ऐं ख़सीस मुफ़ाद एतिरे त मथां ई हैसियत इख़्तियार करे वठंदा आहिनि जो असांखे सचा, खरा, नेक ऐं बेग़र्ज़ इंसान बेकार, निकमा ऐं कंहिं न कम जा नज़र ईंदा आहिनि ऐं असां उन्हनि खे नज़रअंदाज़ करे पंहिंजे मतिलब जे माण्हुनि खे वॾो, काराइतो ऐं हक़दार करे पेश कंदा आहियूं। अवां पाण ई ॿुधायो त छा असां कॾहिं पंहिंजे सचनि, सनतनि, सामियनि ऐं इंसानियत जे हर ॾोखियुनि जी जानशीनी लाइ उन्हनि मयारनि खे आॾो रखंदा आहियूं? गुरु नानक खे जॾहिं पंहिंजे पुटनि में उहा मणिया नज़र न आई त हुन हिकु अहिड़े नेक इंसान जी चूंड कई जंहिंमें का लालच, लोभ न हुयो, का अहिड़ी दुनियावी ख़्वाहिश न हुई जेका संसार रोशनी जो मीनार बणिजण जी राह में रुकावट बणिजे। गुरु नानक पंहिंजी जानशीनी लाइ चूंड कंदे पंहिंजे कंहिं पुट बदिरां पंहिंजे मणियादार, शेवादारी भाई लहिणे खे उनजो हक़दार सम्झो ऐं उनखे पंहिंजे जिस्म ऐं रूह जो हिसो करार ॾेई इंसान ज़ात जी ख़िदमत जे मिशन खे अॻिते वधायो। जे गुरु नानक बि चाहे हा त उहो चई पए सघियो त किथे आहिनि अहिड़ा इंसान, मां पंहिंजे पुट खे ई थो गादी ते विहारियां। अहिड़ा नेक इंसान हर युग में हूंदा आहिनि। बसि समाज ऐं माण्हू ई फ़ैसिलो कंदा आहिनि त मथनि राज केरु करे, सचो संत या मतलबी इंसान। हीअ पंहिंजी करणी भरणी आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जगदेश आहूजा जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं इहे चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचाइण में असांजी मदद करियो ऐं असांजा ॿांह ॿेली थियो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु लाइक ऐं सब्सक्राइब करियो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं हीअ सचाई जो सॾ घर घर ताईं पहुची सघे। सिंध धरती सां प्यार कंदड़ एलिसा काज़ी खे यादि करियूं था। अॼु खां ॿ ॾींहं अॻु यानी 28 मई ते एलिसा काज़ी असांखां विछड़ी वई हुई। संदसि वरसी जी मुनासिबत सां पेश करियूं था हाकिम चांडियो जो लिखियल लेख। 28 मई 1967 ते सिंध जे इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती आसमान तां हिकु अहिड़ो तारो विछड़ियो जेको जर्मनीअ जे शहर में 1884 में उभरियो हो, पर पंहिंजी रोशनी सिंध जे भेटनि, दरियाउनि ऐं दिलनि ते निछावर करे वियो। एलिसा काज़ी अलामा आया काज़ीअ जी रफ़ीक़ हयात, पर सिंध जी पंहिंजी धीअ
इल्सा फ़क़्त हिकु परॾेही घरवारी न हुई, हू हिकु हम जो त अदबी सक़ाफ़ती शख़्सियत हुई जंहिं पंहिंजी तहक़ीक़ ऐं तर्जुमनि ज़रिए मुख़्तलिफ़ तहज़ीबनि जे विच में हिकु मज़बूत अदबी ऐं सक़ाफ़ती पुल जो किरदारु अदा कयो। इल्सा लंडन में तालीम दौरान जॾहिं नौजवान इमदाद अली काज़ी सां मिली तॾहिं उहा ॿिनि दिलनि जी मुलाक़ात न हुई, उहा ओभर ऐं ओलह जे तहज़ीबनि जो संगम हुई। शादी खां पोइ हुन जर्मन लिबास ऐं नालो मटाए इल्सा काज़ी थी सिंध खे पंहिंजी माउ बणाए छॾियो। हुन सिंधी सक़ाफ़त ॿोली ऐं अदब सां एतिरी त मुहबत कई जो पाण खे मुकमिल तौर ते उन में ज़िम करे छॾियईं। हैदराबाद जे लतीफ़ हाउस में संदसि पियानो मुसवरी ऐं किताब अॼु बि गवाही ॾियनि था त हिकु जर्मन औरत सिंध जे रूह खे कीअं थी सम्झी सघे। कलम जी शहज़ादी जंहिं लतीफ़ खे दुनिया सां मिलायो, इल्सा काज़ी जो सभ खां वॾो कारनामो शाह जे रिसाले जो मंज़ूम अंग्रेज़ी तर्जुमो हुयो। हीउ तर्जुमो फ़क़्ति लफ़्ज़नि जी मटासटा न हो, हीउ लतीफ़ जी शाइरी खे शेक्सपियर जी ॿोली में ॻाइणु हो। 28 मई 1967 ते जॾहिं हू विछड़ी तॾहिं सिंध हिकु धीअ वञाई, पर हिकु सबक़ु सिखियो त हिकु जर्मन छोकिरी सिंध लाइ एतिरो छो कयो, छो त हुन सिंध खे पराई धरती न सम्झो। अॼु असीं सिंध में ॼमी बि सिंध खां परे छो आहियूं। ऐं हाणे तारीख़ जा अमल वर्क वरायूं था। अव्हां जी ख़िदमत में किताब हारी हलचल मंझां पहिरीं क़िस्त पेश करियूं था। हीअ किताब कादर बख़्श निज़ामाणी जो लिखियलु आहे। कादर बख़्श निज़ामाणी मुहाग में लिखे थो, हीअ चौपड़ी हारी कमु कंदड़ रफ़ीक़नि ऐं हारी कमेटीअ जी ख़्वाहिश मूजिबि हारी हलचल बाबति घटि में घटि ज़रूरी रोशनी विझण लाइ तयारु कई वई आहे। केतिरियूं ॻाल्हियूं जॻह जी तंगी करे रहिजी वयूं आहिनि, फ़क़्ति बिल्कुलु ज़रूरी ॻाल्हियुनि खे जाइ ॾिनी वई आहे। तस्वीरनि में बि केतिरा ई ॿिया बि फ़ोटू अची सघनि हा, पर हिक न ॿिए सबबु करे लाचार फ़क़्ति उन्ही ते ई इक्तफ़ा कई वई आहे। हीअ हारी हलचल जा ॿ रुख़ नओं ऐं पुराणो पेश कनि था। कमु कंदड़ रफ़ीक़नि जी ख़्वाहिश ऐं मदद शामिल रही त हारिने मज़दूरनि जे केतिरनि ॿियनि जंगी उसूलनि खे हिन चौपड़ियुनि जे रस्ते सिंध जे पुरितनि लाइ पेश कबो। हिन किताब जी शुरूआति में मोहम्मद अमीन खोसो लिखे थो, कामरेड कादर बख़्श निज़ामाणी जी ही मुख़्तसर चौपड़ी हारी हलचल जे बुनियादी उसूलनि जी सम्झाणी पेश करे थी। सिंध जी हारी हलचल में दिलचस्पी वठंदड़ ऐं ख़ासि करे हारी कमु कंदड़नि खे हिन जो मुतालियो ग़ौर सां करणु घुरिजे। हारी असांजी क़ौमी हलचल जी पुश्त पनाह ऐं पंहिंजे तबक़ाती ख़ासियतनि सबबि धारे राज जो कुदरती दुश्मन आहे। हारी ऐं मज़दूर जो मेलाप इहा आज़ादी जो हिकु ई ज़रिया आहे। कामरेड निज़ामाणी उन्हीअ ख़्याल खां हारी खे हिन चौपड़ी में कमु कंदड़नि जे साम्हूं रखियो आहे। हारी तहरीक जो मक़सदु हारी में तबक़ाती जज़्बा जाॻाए खेसि ॿियनि मज़लूम तबक़नि मसइलनि मज़दूर ऐं निढनि खातेदारनि सां मिलाए आज़ादी जी लड़ाई ऐं इनक़लाब जी जदोजहद जो हिकु बाकिरदार ऐं कामयाबु सिपाही बणाइणो आहे। उन्ही मक़सद जी हासिलत लाइ हारी हलचल सारे हिंदुस्तान में हलाई वञे थी। जे उहो मक़सदु कमु कंदड़नि जे मग़ज़ में न आहे ऐं ठलो हारी हारी पुकारियो वियो या उन्हीअ तहरीक खे ग़लति ऐं बेजा इस्तेमालु कयो वियो त अहिड़ी बेदारी खां उहा निंड सौ भेरा बहितर जा फ़ाइदा नथी पहुचाए त नुक़सान बि नथी ॾिए। हारी तहरीक हिकु इनक़लाबी तहरीक आहे। जेकॾहिं को बि फ़िरका परस्त ऐं रुजत पसंदि हारी पुकारे थो या का अहिड़ी सभा ठहे थी जा इनक़लाबी न आहे, रुॻो हारियुनि खे दम दिलासनि ॾियण सां ऐं अहजनि लाहण सां ख़ुशि करे थी त उहा रवश न फ़क़्ति हारियुनि सां बल्कि मुल्क ऐं क़ौम सां गद्दारी आहे। तंहिंखां सवाइ हारी तहरीक मक़ामी तहरीक न आहे। सिंध जी जुदा जुदा भाङनि में हारियुनि
ते आए ॾींहं आफ़तूं पियूं अचनि ऐं हर ज़िले ऐं तालुका मां पुकारूं पियूं पवनि के जोशीला जुवान हारियुनि जी इमदाद पिया कनि, पर उहा इमदाद न देर पा आहे ऐं न हारी तहरीक जे उसूलनि मूजिबि आहे। सिंध जो हारी हिकु जुदा क़ौम आहे। उन जी क़ौमी जमायत सिंध हारी कमेटी आहे, जा ऑल इंडिया किसान सभा जी हिकु शाख आहे। के बि 15 माण्हू हिकु आना सालाना चंदो ॾेई हारी फार्म ते सही करे हारी कमेटी ठाहे सघनि था। उन हिकु आना मां 2 पैसा वठण रहंदा ऐं 1 पैसा हूअ सिंध जी हारी कमेटी खे ॾियारे मोकिलींदा। सिंध जे सभिनी हमदर्दनि खे सिंध हारी कमेटी सां पाण खे मिलाए पंहिंजे तहरुक खे ज़ोर वठाइणु घुरिजे ऐं अहिड़ी तरह सिंध में सची इनकलाबी हलचल जो पायो विधो वञे। मोहम्मद अमीन खोसो, प्रेसिडेंट सिंध हारी कमेटी। हीअ असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हारी हलचल जो पहिरियों हिसो। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।